अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले नौशर फ़िरोज़ तरफ़ां इल्ताफ़ जिस्कानी जे क़त्ल ख़िलाफ़ STP जे ज़िले जनरल सेक्रेटरी हबीब मशहूरी, असद चांडियो, इकबाल राजपर, शहबाज़ मस्तोईअ जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिन मुतालबो कयो त शहीद इल्ताफ़ जिस्कानीअ खे बेगुनाह क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में समूरे सिंध में सरापा एहतिजाज बणिजी वेंदो। जमीयत उलमा इस्लाम ज़िला नौशर फ़िरोज़ पारां 26 नवंबर ते लाड़काणे में थींदड़ शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस जे हवाले सां मोटरसाइकिल जागरता मुहिम रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी प्रेस क्लब पहुती। रैलीअ में जमीयत जे कारकुननि ऐं आलमनि वॾे तइदाद में शिरकत कई ऐं हुननि चयो त कठपुतली हुकूमत जे करे मुल्क अंदरि कादियानियत वधी रही आहे, जंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी जहिड़ा मसइला वधी रहिया आहिनि। जॾहिं तव्हां में हुकूमत करण जी अहलियत नाहे त पोइ ही मुल्क उलमाउनि जे हवाले कयो वञे त जीअं असां उनखे हक़ीक़ी रियासत मदीना बणाए ॾेखारियूं। आख़िर में नौशर फ़िरोज़ वासियुनि खे शहीद अलामा ख़ालिद महमूद सूमरो खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ 26 नवंबर लाड़काणे में थींदड़ शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस खे कामयाब बणाइण लाइ भरपूर शिरकत जी दावत पिण ॾिनी। 68 मोरियल अॻु ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो नओं तामीर थींदड़ जेल जो कमु 10 सालनि में मुकमल न थी सघियो। जेलनि वारे वज़ीर एजाज़ जखराणीअ नएं तामीर थींदड़ जेल जे कम जो मुआइनो कयो। उन मौक़े ते जेलनि वारे वज़ीर एजाज़ जखराणीअ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेल जो कमु कोरोना बीमारीअ सबबि बंदि पियल हुयो। हींअर जल्द जेल जो कमु शुरू थी वेंदो। तक़रीबन ईंदड़ 2 सालनि में जेल जो कमु मुकमल थी वेंदो। नेब जे केसनि बाबति सहाफ़ीअ पारां पुछियल सवाल जे जवाब में एजाज़ जखराणीअ चयो त कुझु बि अहिड़ो नाहे। सियासी इंतकाम वरितो पियो वञे, असां मथां हथ ठोकिया केस कया पिया वञनि। उन मौक़े ते IG सिंध जेल काज़ी नज़ीर अहमद, डिप्टी कमिश्नर नवाब शाह, अबरार अहमद जाफ़र ऐं DIG जेल मुज़फ़र आलम सिद्दीकी ऐं ॿिया पिण मौजूदु हुया। शहीद बेनज़ीराबाद यूनिवर्सिटी नवाब शाह जे स्टूडेंट वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ खां करप्शन खां पाक मुआशिरे, तरक़ी, अमन ऐं तहफ़ुज़ जे लाइ बदनुआनियुनि जे ख़िलाफ़ मुतहद थी हिकु आगाही सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिं में तालिब इल्म करप्शन जे ख़ात्मे लाइ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। जंहिं बैदि शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी ऐं डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन मीर नादर अली अबड़ो जी क़यादत में यूनिवर्सिटीअ जे एकेडमिक ब्लॉक 1 खां 2 ताईं आगाही रैली पिण कढी वई, जंहिं में उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे तादाद में शिरकत कई। ज़िले नौशर फ़िरोज़ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿाकरे माल में पुरअसरार बीमारी पैदा थियण सबबि माल मरण लॻो। मालवंद माण्हू सख़्तु परेशान, लाइव स्टॉक खातो आगूरुनि रसुतल। सरकारी दवाऊं मालवंद माण्हुनि खे न मिली सघियूं, जंहिं ते ॻोठाणनि सिंध हुकूमत लाइव स्टॉक जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त बीमारीअ खां बचाव जी वैक्सीन करे वठाण ख़ाली थियण खां बचाया वञनि। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।